अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं असांजो अॼोको उनवान साॻियो ई आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी आहे। उन जा 8 शेर मां पहिरियों एक्सप्लेन करे चुको आहियां, उनजी वज़ाहत ॾेई चुको आहियां तव्हांखे। ही उन्हनि जो तसलसुल आहे। उन तसलसुल जा बाक़ी 3 बेत रहियल आहिनि जेके किताब 12वीं क्लास जे में ॾिनल आहिनि। उन्हनि मंझां अचो त असां पढ़ूं सम्झूं त उन खे तसलसुल खे वधाईंदे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे वाज़े करण जी कोशिशि कई आहे ऐं इंसान खे अंदरि उजारण लाइ हुन कहिड़ा रस्ता ॾसिया आहिनि। तोड़े जो क्लासिकल शाइरनि मंझां हीउ तमामु वॾो क्लासिकल शाइर आहे जंहिं वटि असांखे पहिरियों दफ़ो घातू जेको शाह लतीफ़ भिटाई वटि पूरो सुर घातू आहे, उन जहिड़ा बेत असांखे हिते मिलनि था जो चऊं था त घातुनि खे सभ खां पहिरियों जेको ॻायो आहे उहो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे पंहिंजे शेर में ॻातो आहे। अचो त असां उन खे थोरो पढ़ूं सम्झूं ऐं ॾिसूं त शाह लतीफ़ भिटाई वारे सॉरी शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जेको आहे सो कहिड़ी रीति इंसान खे तलक़ीन करे थो दुनियावी मिसाल ॾेई करे। वरसा सुनी वेड़ जिते सॼणु हिकिड़ो सो माॻो ई फेर जिते कोढ़ कुमाणुए। लफ़्ज़नि खे सुञाणणु सम्झणु हिकु तमामु घणी ॻाल्हि आहे। क्लासिकल शाइरीअ में शाइरनि जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, ॿोली इस्तेमालु कई आहे, उहा ॿोली सम्झणु बुनियादी आहे। हिते चए थो वरसा सुञी वेड़, वरसा सुञी वेड़, वर जी माना आहे वापसि थी मोट, वापसि थी या मोट। सा माना उहा, सुञी माना वीरान, वरसा सुञी वेड़, वेड़ माना जॻह, वेड़ माना जॻह। हाणे असांखे इन शइ खे सम्झणु घुरिजे। चए थो वरसा सुञी वेड़ जिते सॼणु हिकिड़ो, सॼणु मां पहिरियों वाज़ह करे चुको आहियां त शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी में सॼणु लफ़्ज़ जी माना आहे अल्लाह। सॼणु हिकिड़ो, उन जॻह ते मोटी अचो, उन जाइ ते मोटी अचो, उन जेको आहे सो वीरान वस्ती में मोटी अचो जिते सॼणु हिकिड़ो आहे। सो माॻो ई फेर, हुते लफ़्ज़ हुयो वेड़ ऐं हिते लफ़्ज़ आहे माॻ। सा जॻह, सो इलाइक़ो, सा इलाइक़ो, फेर सो माना उहो, माॻो ई माना इलाइक़ो, जॻह, फेर माना तब्दील करे छॾ, हटाए छॾ। जिते कोड़, कोड़ लफ़्ज़ जी माना आहे करोड़े, कुमाणुए, को माण्हूए। लफ़्ज़नि खे ॾिसो त कहिड़ी नमूने सां हिते जड़ियो वियो आहे। उहो लफ़्ज़ आहे माण्हूए माना इंसान, इंसान वारो या माण्हू। को माण्हूए माना अन अॻियाड़ी लॻाए करे ॿुधाई त अहिड़नि माण्हू त करोड़े अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंमें माण्हू पोइ कोन्हे को। सो माॻो ई फेर जिते कूड़ कुमाणुए, अहिड़े जॻह ते रहणु, अहिड़ी जॻह ते वञणु, अहिड़नि माण्हुनि सां रहणु, अहिड़ी माण्हुनि जे सोबत में रहणु बि सही कान्हे को उन माॻ खे फेराए छॾ जेको तोखे दगा ॾे, ॿियाई ॾे ऐं दोखे दुलाभ में वठी वञे। अहिड़नि माण्हुनि जी संगत में सोबत में न अचु। उन संगत खां बहितर आहे त अकेली कुंड वठी माण्हू वेही रहे सुकून सां ऐं पंहिंजे ख़ालिक काइनात खे, मालिक खे यादि करे जेको अंदरि में असांजे वसे थो। इहो त हिकिड़ो पासो थियो, हिकिड़ो पहलू थियो। ॿियो पहलू जेको असां शागिर्दनि जे बुनियाद ते रखूं था उहो इहो आहे त असांजा मौजूदा दौर में शागिर्द जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे सो ॿियनि शयुनि में अची था वञनि, कूड़ी संगत में अचनि, सोबत में अचनि, पंहिंजे मक़सद खां हटी था वञनि। हिते असां जेकॾहिं उन ॻाल्हि ते अचूं त शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो चए थो वरसा सुञी वेड़ जिते सॼणु हिकिड़ो। सॼणु हाणे मां हिन खे तब्दील थो कयां, हिते मां हिते अलाह हटाए करे हिते मां लिखांसि थो मक़सदु। वरसा सुञी वेड़ उन जॻह ते मोटी अचु, उन मक़सद ते मोटी अचु जेको तुंहिंजो मक़सदु आहे। हिकिड़ो मक़सदु आहे, कहिड़ो मक़सदु आहे? असांखे आला मंज़िल ते पुॼणु,
असांजा पंहिंजा मंज़िलूं जेके मुक़ररु कयल आहिनि उन्हनि मुक़ररु मंज़िल करण लाइ छा करिणो पवंदो? सो माॻो ई फेर जिते कूड़ कुमाणे, उन्हनि जॻहियुनि खे, उन्हनि संगत खे, उन ई जेको आहे सो शयुनि खे छॾिणो पवंदो जेके असांखे पंहिंजे मक़सद खां हटाइनि थियूं। इन करे हिते वाज़े लिखियलु कयल आहे, शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जी इहा तलक़ीन आहे, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो पाण खे सुधारणो आहे, संवारणो आहे ऐं पंहिंजे मक़सद खे मिलणो आहे त तव्हांखे उन जॻह तां ऐं करोड़े जेके कुमाणू आहिनि जंहिंमें माण्हू पोइ कोन्हे को, उन्हनि खां तव्हांखे ॿाहिरि निकिरी अचिणो पवंदो। अॻिते हलूं था, जेको घातुनि जो सुर आहे, छाछर छुगेरनि घूर न अचे घातुएं, छाछर छुगेरनि घूर न अचे घातुएं, अखियूं उन्हनि संधियूं खॾा करऊं पुछनि। शाह अब्दुल करीम बुल्लीअ वारे हिन शेर में वाज़े कंदो, छाछर छुगेरनि घूर न अचे घातुएं, छाछर जी मक़सदु आहे मथाछरो पाणी। छाछर छुगेरनि जेके घातू आहिनि, जेके मछेरा आहिनि या जेके मलाह आहिनि, उहे उन जी ॻाल्हि थो करे हिते। छाछर छुगेरनि घूर न अचे घातुएं, घूर माना नज़र, घातुएं जेके टोबा आहिनि, जेके ख़वास आहिनि, जेके घातू आहिनि, जेके समुंड में जेके गोता ॾींदा आहिनि या ख़वास कंदा आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि थो करे। छाछर छुगेरनि घूर न अचे घातुएं, अखियूं उन्हनि संधियूं खॾा करऊं पुछनि। नंढो पाणी, नंढो तलाउ, नंढड़ो जेको आहे सो जेके वाह हूंदा आहिनि, उहे उन्हनि जे घूर में न ईंदा आहिनि, उहे अखियुनि में न ईंदा आहिनि। हू चाहींदा आहिनि खॾा करऊं हुजनि, तमामु वॾा समुंड हुजनि, जिन जे ऊनाईअ में वञी करे असां उन्हनि शयुनि खे ॻोल्हियूं जेके असांखे ॻोल्हणियूं आहिनि। हीरा, लाल, जवाहर, मोती जेके हूंदा आहिनि उहे समुंड जे तरे में पिया हूंदा आहिनि, न की जेको आहे सो मथाछरे पाणीअ में। मथाछरे पाणी में कख पन जेको आहे सो तरंदा पिया आहिनि, उन्हनि कखनि ऐं पननि खे जेको आहे सो ॻाल्हि कान्हे का। हिते ॻाल्हि करे थो अंदर जे उजारण जी। जेकॾहिं असां पिया चऊं ॿुधूं छाछर छुगेरनि घूर न चुका, त जेके मौजूदा जेके नाज़ाहिरी शयूं आहिनि न, ज़ाहिरी शयूं, धन दौलत माया या जेको आहे सो बंगला, माड़ियूं, कारूं, शौन शौकत, ऐश इशरत, इहे हिननि खे घूर में नथियूं अचनि। कंहिंखे? सूफ़ियुनि खे, सालिकनि खे, उन्हनि खे जेके पंहिंजे अंदर खे उजारणु चाहिनि था, उन्हनि जी ॻाल्हि थो अचे, उन्हनि खे घूर में न अचनि। अखियूं उन्हनि संधियूं, अखियूं उन्हनि संधियूं खॾा करऊं पुछनि। उन्हनि जूं अखियूं जेके आहिनि, उनजो मन, सोच जेका आहे, उन अंदरि जेको आहे उहो चए थो की उड़ा में अचूं, की उन ई जॻह ते अचूं, उन इसरार में पऊं ऐं उन इसरार जी जेका ॻाल्हि आहे उहा ॿाहिरि कढी अचूं, जीअं असांखे पंहिंजे अंदर खे उजारे सघूं ऐं अंदर खे जेको आहे संवारे सघूं ऐं पंहिंजे जेको आला मक़सद ते मिड़ी सघूं। इहो हिकिड़ो आम मक़सदु आहे जेको मां हिते ॿुधायां पियो। आख़िर में साॻी बेत जो, हिन बेत जो तसलसुल आहे, उहो आहे हंज तितीअ होए उन्हीअ में उड़ाजो, हंज तितीअ होए उन्हीअ में उड़ाजो। हंज पखी, हंस पखी तव्हां त ॿुधो हूंदो, उहो ई उन जी ॻाल्हि थो करे। हंज तितीअ होए, तितीअ माना उते, होए उन्हीअ में उड़ाजो, ए कायरो कोए छाछर में छेड़ो करे। वज़ाहत कुझु हिन रीति, हंज पखी उते हूंदो आहे, हंज उते हूंदो आहे जिते ऊन्हो पाणी हूंदो आहे, ऊन्हो गहराईअ वारो हूंदो आहे, तमामु गहरो हूंदो आहे। हंज पखी मथे आसमान ते उॾामंदे बि पंहिंजी जेका उन नज़र जेका हूंदी आहे उहा ऊन्हाईअ में हूंदी आहे, गहराईअ में हूंदी आहे। इन करे चए थो हंज हिते होए उन में उड़ाजो। ए कायरो कोए, कायरो माना बुज़दिल, ए कायरो कोए छाछर में छेरूं कर। उहो को बुज़दिल हूंदो आहे जो मथाछरे पाणीअ ते जेको आहे सो मथाछरे पाणी ते वेठो छम छम कंदो आहे, छेरूं पिणंदो आहे, डांस कंदो आहे। पर हंज पखी जेको हूंदो आहे उहो ओड़ा में, तरे में, गहराईअ में वेंदो आहे ऐं उतां वञी करे जेको आहे सो माणिक मोती मेड़ींदो आहे। इहो त हुयो ज़ाहिरी तौर ते हिकु जेको आहे सो शेर जी माना। जेकर असां हिन जे मक़सद ते अॻिते अचूं था त शाह अब्दुल करीम बुल्ली वारे पंहिंजे मुरीदनि खे तलक़ीन करे थो त हंज पखी जेको हूंदो आहे उहो मथाछरी शयुनि खे जेको अहमियत कान ॾींदो आहे, नंढी नंढी मच्छियुनि खे अहमियत कान ॾींदो आहे, गंदियुनि शयुनि खे अहमियत कान ॾींदो आहे। उहो अहमियत ॾींदो आहे तरे में, उड़ा में, हेठि पयल शयुनि खे। ऐं जेके सूफ़ी आहिनि, सालिक आहिनि, जेके अंदरि जा पाक आहिनि ऐं चाहींदा आहिनि त उहे दुनिया जी रौनकुनि खे अहमियत कान ॾींदा आहिनि। उहे चाहींदा आहिनि त हीअ दुनिया जी दौलत जेका आहे, माया आहे, बंगला, माड़ियूं, ॿियूं जेके ऐशो आराम इशरत जूं शयूं आहिनि, इहे सभई जेके आहिनि फ़ानी आहिनि, फ़ना थी वेंदियूं,
ख़त्म थी वेंदियूं। इन जे करे असांखे पंहिंजे अंदरि उजारण जे लाइ इन खां वधीक किन ॿियनि शयुनि ते ज़ोर ॾियणो आहे ऐं उहा ज़ोर आहे पंहिंजे दिलि खे पाक करणु ऐं ज़हन मां मनफ़ी सोच खे ॿाहिरि कढणु ऐं ख़ालिक़ काइनात खे सम्झणु ऐं उन जी जेको आहे सो मक़सद खे मिलणु। उहे बुज़दिल हूंदा आहिनि जेके ज़ाहिरी शयुनि ते हूंदा आहिनि। टियों मक़सदु जेको असां शागिर्दनि ताईं पुॼायूं ऐं शागिर्दनि जे सोच जे मुताबिक़ हुजे ऐं सोच जे मुताबिक़ आहे हंज तिते हो उन में उड़ाजो। आला मयार जो शागिर्द जेको इल्मु हासिलु करणु चाहींदो आहे, जेको पंहिंजे मक़सद खे मिलणु चाहींदो आहे, उन जॻह ते वेंदो आहे जिते इल्मु विराइबो आहे, जिथे इल्मु मिलंदो आहे, जिथे इल्म खे अहमियत ॾिनी वेंदी आहे, उन जॻह ते वेंदो आहे। हंज तिते हो, हंज पखीअ खां भेट ॾिनल आहे, मां भेटियां पियो उन्हनि शयुनि खे। हाणे ए कायर कोई छाछर में उहो कायर हूंदो आहे, उहो बुज़दिल हूंदो आहे जेको पंहिंजो पाण खे इन्हनि तपस्याउनि में, पंहिंजो पाण खे इन्हनि पीड़ाउनि में पीड़ण बजाए जेको आहे सो हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदो आहे, या जेको आहे सो बाईपास जूं, या जेको आहे सो अहिड़ा तरीक़ा ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे जिन तरीक़नि सां हू जेको आहे सो इम्तिहान पास करे। इम्तिहान पास करणु हिकु अलॻि ॻाल्हि आहे, इल्मु हासिलु करणु हिकु अलॻि ॻाल्हि आहे। इम्तिहान पास करण जे लाइ त असां वटि मुरविज आहिनि हाणे केतिरा ई तरीक़ा जेके ट्रिक्साल असां कंदा रहंदा आहियूं, कॾहिं कॉपी कईसीं, कॾहिं जेको आहे सो चीटिंग कईसीं ऐं असां हाणे केतिरा ई ज़रिया अची आहिनि, पर इहो इल्मु हासिलु करणु कोन्हे को। इल्मु हासिलु करण जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे उन में काढ़णु, पंहिंजो पाण खे उन में जेको आहे सो जलाइणु। जीअं शाह लतीफ़ चयो, पतंग चाहीं पाण खे त अची आगो साहिब जाए, पतंग चाहीं पाण खे त अची आगो जाए, पचण घणा पचाया तूं